दुबई एक्सपो 2020 में मुख़्तलिफ़ मुल्कनि जा पवेलियंस ॾाढा अट्रैक्टिव हुया। ख़ासि तौर ते वरी जॾहिं असां पाकिस्तान जी पवेलियन ॾिसण खां पोइ अॻिते वधियासीं त असांखे सऊदी अरब जी जेका पवेलियन आहे उहा ॾाढी डिफरेंट लॻी, अमेज़िंग लॻी। इवन असांखे उन जो जेको स्ट्रक्चर आहे या आर्किटेक्चर जेको हुयो उहो असांखे ॾाढो डिफरेंट लॻो। इन जे करे असां कोशिशि कईसीं त उनखे ॾिसूं। उन जे आसपास LED लाइट्स हुयूं ऐं ख़ूबसूरत उन ते हिकिड़ा जोमेट्रिकल डिज़ाइंस जेके आहिनि चेंज थी रहिया हुया। जीअं असां उन पवेलियन में अंदरि दाख़िल थियासीं त असांखे इवन पंहिंजो ई पाछो मथां बि नज़र अचे पियो, पंहिंजो ई अक्स मथां बि नज़र अचे पियो, हेठि बि नज़र अचे पियो। हिकिड़ो 3D टेक्नोलॉजी जे ज़रिए एॾो ख़ूबसूरत उनखे बणायो वियो आहे, अट्रैक्टिव बणायो वियो आहे, अमेज़िंग नज़र अची रहियो हुयो। जीअं असां अॻिते थोरो मूव थियासीं त हिकिड़ो फाउंटेन मुख़्तलिफ़ रंग बरंगी लाइट्स जे विच में नस्ब थियल हुयो, पर सम्झ में न पियो अचे त उन फाउंटेन जे हेठां जेको पाणी किरे पियो उहो काॾे ग़ाइबु पियो थी वञे फ़ौरन। उन में अहिड़ो सिस्टम रखियलु हुयो जंहिंमें फाउंटेन जे हेठां पाणी ज़ाहिर थिए पियो पर उहो ग़ाइबु पियो थी वञे। पोइ जॾहिं वेझो खां वञी ॾिठोसीं त आस्ट्रोटफ टाइप जी काई शइ उन में लॻल हुई ऐं उहा उनखे फ़ौरन सक करे वञे पई। अॻिते जॾहिं असां मूव थियासीं त तमामु वॾी LED लॻल हुई। उनखां टर्न करे असां एस्केलेटर जे ज़रिए मथे वियासीं। एस्केलेटर जे पासे में सऊदी अरब जे हवाले सां जेका उन जी हिस्ट्री आहे, उन जी आर्कियोलॉजी आहे, उन जो कल्चर आहे, उन जा कस्टम्स ट्रेडिशन्स आहिनि, उन्हनि खे शो करण जे लाइ या पुराणा जा जेके क़िला आहिनि, मॉन्यूमेंट्स आहिनि, उहे इन्हनि खे शो करण लाइ पासे ते भित ते एॾी ज़बरदस्त तरीक़े सां हुननि पेंटिंग बि कई आहे। कुझु शयूं एम्बोस थियल हुयूं, कुझु शयुनि जो कमु असां प्रैक्टिकली ॾिसूं पिया त बाज़ाब्ता तौर ते ब्रिक्स सां थियल हुयो, ॾाढियूं अट्रैक्टिव हुयूं। उन में ॿिन्ही पासनि ॾांहुं सऊदी अरब जो सॼो कल्चर शो थियल हुयो। जीअं असां मथे वियासीं त उते 3D टेक्नोलॉजी जे ज़रिए तमामु वॾियूं स्क्रीन्स लॻल हुयूं जंहिंमें असांखे महसूसु पिए थियो जहिड़ो कि असां उन ट्रैफ़िक सां गॾु या उन्हनि गाॾियुनि ते घुमी असां पाण रहिया आहियूं। ऐं अहिड़े तरीक़े सां वरी जीअं असां अॻिते अञा मूव कयोसीं त हेठि हिकिड़ो तमामु वॾो हॉल आयो एस्केलेटर तां जीअं लही आयासीं। उन हॉल में सम्झ में कोन पिए आयो त ज़मीन कहिड़ी आहे, आसमान कहिड़ो आहे, असां किथे बीठा आहियूं ऐं स्क्रीन ते छा हली रहियो आहे, बल्कि स्क्रीन वारो तसवुरु ई कोन हुयो। 3D टेक्नोलॉजी में जीअं फीलिंग ईंदी आहे त हिकिड़ो ॾाढो सुठो लॻो पवेलियन मजमूई तौर ते। त सऊदी अरब जो पवेलियन ॾाढो अट्रैक्टिव लॻो, अमेज़िंग लॻो ऐं उन जूं कुझु जेके झलकियूं आहिनि उहे तव्हां सां बि असां शेयर कयूंसीं। उमेद त पसंदि ईंदियूं।